मटियारी के मशहूर शायर ज़मान ख़ास के लिए धरती टीवी पारां सक़ाफ़ती ॾिहाड़ो सहब ऐं रवादारी के उनवान हेठ मल्हाइण वारे ऐलान की आजियां कई आहे। धरती टीवी ऐं सिंध के मारवड़न लाइ नओं गीत लिखी भेटा पिण पेश कई आहे। इन सिलसिले में पेश आहे ज़हीर सहू जी रिपोर्ट। मटियारी लखपली जानी मोरियत शायर ज़मा ख़ास के लिए सां गॾु शायर ज़मा ख़ास के लिए जेको सिंध जो बेहतरीन शायर आहे, धरती टीवी मीडिया ग्रुप पारां जेको सक़ाफ़ती ॾिहाड़ो 1 डिसंबर ते मल्हाइण जो ऐलान कयो वियो आहे। सहप ऐं रवादारी वारी सिंध उनवान हेठ उन जी ज़मा ख़ास के लिए वाखाण कंदे आजियां कई आहे ऐं ज़मा ख़ास के लिए जंहिंजे गीतन जे करे हू सॼी दुनिया में जंहिं मक़बूलियत माणी जेको हुन जो गीत आहे। अॼु बि जे सिंध जी का महफ़िल थिए, का तक़रीब थिए या का सक़ाफ़ती ॾियारे जी महफ़िल थिए त हुन जे लिखियल गीत जीअं सिंध जीए, सिंध वारा जीअनि, सिंधी टोपी अजरक वारा जीअनि, उहा गीत उन महफ़िल जो शान हूंदी आहे। शायर ज़मा ख़ास के लिए हींअर जेको कुझु वक़्तु बीमार रहण खां पोइ उनखे अलाह पाक सिहत ॾिनी आहे। धरती टीवी मीडिया ग्रुप जे लाइ धरती टीवीअ जे सक़ाफ़ती ॾियारे जे हवाले सां हिकु गानो पुण लिखियो आहे। वधीक अचो त इहो गानो संदसी ज़बानी ॿुधूं। धरती टीवी हमेशा जेका मेहनत ऐं जाखोड़ सिंध जे लाइ कई आहे या सिंधी माण्हुनि जे लाइ कई आहे, जाखोड़ियो आहे, उन जी जेका बि ॻाल्हि कजे उहा तमामु थोरी ॻाल्हि आहे। सक़ाफ़ती ॾिहाड़ो हाणे अचे पियो असांजो, उन हवाले सां जेको उनवान आहे धरती टीवी वारनि जो सहप ऐं रवादारी, उन हवाले सां काफ़ी दोस्तनि शाइरियूं बि लिखियूं आहिनि ऐं असांखे बि बाज़हीर आयो त चइबो तव्हांखां पंहिंजी शइ नई ठाही आहे त उहा ठाही आहे। इनशाला तव्हां ॿुधंदव तव्हांखे वणंदी। ओ सिंध असांजी दिलि आहे, सिंध मिठी जी जल आहे, सिंध असांजी दिलि आहे, सिंध मिठी जी जल आहे, होर वञा हिन धरतीअ तां जनम जंहिंमें मिलियल आहे। तव्हां शायर ज़मा ख़ास के लिए जे उन जो ई लिखियल जेको नओं गीत आहे सिंध धरतीअ लाइ, उहो ॿुधो। ज़हीर अहमद, धरती टीवी न्यूज़, मटियारी।